उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि जो कैंप ते हमलो नाकाम बणाए छॾियो। चारई दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जा 4 जवान बहादुरी सां विढ़ंदे शहीद। IS प्याज जो चवणु आहे त दहशतगर्दनि पोया में सिक्योरिटी फोर्सेस जी कैंप ते हमलो करे बारूद सां भरियल गाॾी ॿाहिरीं भित सां टकराए छॾी, जंहिं मस्जिद ऐं भरपासे जे इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सान पहुतो ऐं मासूम ॿारड़नि तोड़े औरतुनि समेत 15 शहरी ज़ख़्मी थी पिया। पाक फौज जी भरपूर जवाबी कार्रवाई में हमलो कंदड़ चारई दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 4 जवाननि शहादत माणी। मारिजी वियल ख़ारिजनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। नव में हमले जे वधीक हिक केस मां तहरीक इंसाफ़ अॻवान शाह महमूद कुरैशी बरी, यास्मीन राशिद, एजाज चौधरी ऐं ॿिनि खे 10 साल कैद जी सज़ा। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जे आरो जे गेट ते हमले केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सरफराज चीमा ऐं महमूद रशीद खे 10 साल ते अंजुम हबीब अहमद, अरसलान ऐं अकबर खान इश्तिहारी करार। गडियल कौमन पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कंदे भारतीय ऑपरेशन सिंदूर खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चए पियो त पहलगाम हमले में पाकिस्तान जे मुलविस न हुअण बावजूद भारत आलमी कानून जी भनकड़ी कई। जवाब ॾियणो पवंदो। भारत पहलगाम हमले में पाकिस्तान जी रियासती तौर मुलविस हुअण जा सबूत पेश करण में नाकाम थी वियो। दहशतगर्दी जे नाले ते हिक तरफ़ी फौजी कार्रवाई जो को अलॻि या पाण मुरादो हक़ आलमी कानून में नाहे। भारतीय कार्रवाई जहिड़नि क़दमनि सां ख़िते में वॾे फौजी टकराव जो ख़तरो आहे। जेकॾहिं भारतीय कार्रवाई खे हथियारबंद हमलो तसवुरु कयो वञे त आलमी कानून तहत पाकिस्तान खे दिफ़ा जो हक़ हासिल हूंदो। कराची में बताखोरी कंदड़ जवाबदारनि जो घेरो तंग। वफ़ाक़ी सरकार सिंध सरकार जी सिफ़ारिश ते इंटरपोल खे ख़त लिखी छॾियो। वसी इलाक़ो समेत ॿियनि जवाबदारनि खे हवाले करण जो मुतालबो। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। परॾे में वेही बताखोरी कंदड़नि जा रेड वारंट जारी थींदा। सिंध सरकार बताखोरी ख़िलाफ़ पहिरियों बि कामयाबी हासिल कई ऐं हाणे बि कंदी। मवासिलात बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर अलीम खान ऐं पीपल्स पार्टी सेनेटर परवर शाह खान में ॾंदचक हिक ॿिए खे शटअप कॉल। तव्हां ज़ाती हमला करे रहिया आहियो। इज़त कंदा त इज़त मिलंदी। समूरी दुनिया जा बेईमान माण्हू हिते गॾु थी विया आहिनि। अलीम खान छाकाणि हाउसिंग सोसाइटी जो नालो वठणु दो आहे। मूं सवाल कयो आहे। परवर शाह खान जो जवाब। स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन जी मुदाख़लत ते अलीम खान माफ़ी वठी छॾी। उबाड़े जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। ड्रोन हमले में 5 धाड़ेलनि जे मारिजण जा इतला। ज़रियनि जो चवणु आहे त मारिजे वियलनि में बहादुर इमरानी, शाह मुराद, गोपान ज़फ़री हिकु अणॼातल धाड़ेल शामिल आहे। समूरनि धाड़ेलनि ते पंजाब हुकूमत पारां 50-50 लख रुपया इनाम रखियल हो। DIG जो चवणु आहे त मारिजी वियल धाड़ेल मुसाफ़िर कोच मां माण्हू अगवा करण वारे वाक़े में मुलविस हुआ। 5 ॾींहनि खां जारी ऑपरेशन में 8 धाड़ेल मारिजी चुका आहिनि। झंडे मरी वेझो मामूली ॻाल्हि तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। ॻोठ यूसुफ मलामी झेड़े दौरान साहिब ॾिनो मला गोलियुनि जो खाज। इलाइक़े में छिकताण। मेरापुर भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबिलो ॾोहारी मारिजी वियो। अब्दुल लतीफ़ पहवर तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार मुख़्तलिफ़ थाणनि ते 60 खां वधीक केसनि में घुरिबल हो। मोरे भरिसां ॾॾीअ अगवा थियल शागिर्द इमरान साबकी जी बाज़ियाबी जा इतला। वारसनि जो चवणु आहे त पुलिस इमरान खे बाज़ियाब कराइण जो इतला ॾिनो आहे पर खेसि संदनि हवाले नाहे कयो पियो। SSP नौशरो फिरोज़ जो चवणु आहे त शागिर्द खे बाज़ियाब करायो वियो आहे। जल्द तफ़सील जारी कया वेंदा। सखर में शागिर्दाणी खे अगवा करण ऐं हिसाइण जे केस जे जवाबदार जी ज़मानत रद्द। गिरफ़्तार सेंट्रल जेल मुंतकिल। अदालत शागिर्दाणी नरजिस भमरो खे हिसाइण जे जवाबदार सज्जाद भमरो खे गिरफ़्तार कराए जेल मुंतकिल करे छॾियो। शागिर्दाणी जो चवणु आहे त जवाबदारनि बाज़ जे चवण ते अगवा करण जी कोशिश कई। ऐं पाकिस्तान बांग्लादेश खे शिकस्त ॾेई अंडर-19 एशिया कप जे फाइनल लाइ क्वालीफाई करे वरितो। अॼु फाइनल में पाकिस्तान ऐं रिवायती मुख़ालिफ़ भारत में मुक़ाबिलो थींदो।